बगदाद जो शहर हुयो। बगदाद में हिकिड़ो पहलवान मशहूरु मारूफ़ हुयो मल्ह जो। बादशाह जो ख़ासि माण्हू हुयो। बादशाह ऐलान कराए छॾियो त जेको बि मुंहिंजे इन मल्ह वारे खे हाराईंदो उनखे मां घणे खां घणो इनाम इकराम ॾींदुमि। हिकिड़ो शख़्स आयो दरबार में अची करे चवणु लॻो त मां इन सां मुक़ाबिलो कंदुमि। ॾिसण में ज़ईफ़ हुयो, कमज़ोर हुयो। बादशाह उनखे मशवरो ॾिनो त तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो, तव्हां कुझु तंदुरुस्त हो, तवाना थियो। जॾहिं मज़बूत थी वञो पोइ इन सां मुक़ाबिलो कयो। ईअं तव्हांजे मुक़ाबले में लहणु तव्हांखे नुक़सानु ॾींदो। उहो चवणु लॻो त तव्हां चैलेंज कई आहे ऐं मां क़बूलु कई आहे, मूंखे मैदान में लहणु ॾियो। पोइ जॾहिं मैदान तयारु थी वियो, घणे खां घणो आवाम अची वियो, छो त बादशाह जे तरफ़ां चैलेंज थियल हुई। ऐं हेॾां बादशाह जो पहलवान बि अची वियो, होॾां उहो कमज़ोर शख़्स बि आयो। उन कमज़ोर शख़्स वारो ॾिसी करे उन पहलवान जे कन में एतिरो चयो त मां सैयदज़ादो आहियां ऐं मुंहिंजा ॿार बुख ते आहिनि, उन जे करे मां आयो आहियां त जेकॾहिं तूं महिरबानी कंदे त बादशाह मूंखे इनाम इकराम ॾींदो ऐं असांखे कुझु आसाइश मिली वेंदी। इन खां पोइ मैदान लॻो, मल्ह शुरू थी वई। जॾहिं मल्ह जो मुक़ाबिलो शुरू थियो, बादशाह जो जेको मल्ह विढ़ण वारो हो, जेको बादशाह जे तरफ़ां, उन सोचियो त हिकु पासे मुंहिंजी इज़त आहे, ॿिए पासे हुज़ूर अलैहिस्सलाम जी आल जी इज़त एतिराम आहे, अज़मत आहे। या मां पंहिंजो शान वधायां या उन्हनि जी शान जो इज़त जो ख़्यालु कयां। पोइ उन हुज़ूर अलैहिस्सलाम जी आल खे तरजीह ॾिनी ऐं उहो सैयदज़ादो खटे वियो ऐं बादशाह वारो पहलवान हाराए वियो। बादशाह ॾिसी करे हैरान थी वियो त हेॾो मुंहिंजो हटो कटो जवान उहो ईअं कीअं थो हाराए सघे। बादशाह फरमायो त इहो मुक़ाबिलो ॿीहर थी। जॾहिं मल्ह जो मैदान तयारु थी वियो ऐं बादशाह जो पहलवान मैदान में लथो, पोइ उन पहलवान खे जॾहिं हुन कन में चयो त मां सैयदज़ादो आहियां ऐं मुंहिंजा बछड़ा बुख ते आहिनि, जेकॾहिं तूं हार मञींदे त आले रसूल ते तूं, जेकॾहिं तूं हार मञींदे त इहो असांजे लाइ जेकॾहिं तूं हार मञींदे त हुज़ूर अलैहिस्सलाम जे बचड़नि खे ख़ुशि कंदे ऐं अलाह ऐं रसूल तोसां ख़ुशि थी वेंदा। पोइ हुन सोचियो त हाणे हिकु पासे मुंहिंजी इज़त आहे, ॿिए पासे हुज़ूर अलैहिस्सलाम जी आल जी इज़त अज़मत आहे। या त मां पंहिंजी इज़त वधायां या मां हुज़ूर अलैहिस्सलाम जी आल जी इज़त कयां, ताज़ीम कयां, टोकी रखियां। पोइ हुन हुज़ूर अलैहिस्सलाम जी आल खे तरजीह ॾिनी, उनजी इज़त खे तरजीह ॾिनी पंहिंजी इज़त ते, ऐं उहो मल्ह हाराए वियो। बादशाह ॾिसी करे हैरान थी वियो त मुंहिंजो हेॾो वॾो पहलवान मल्ह कीअं हाराए सघे। बादशाह चयो ॿीहर मुक़ाबिलो थियो। ॿीहर मुक़ाबिलो थियो, उहो पहलवान वरी हाराए वियो। उन खां पोइ उन पहलवान खे वरी ज़िल्लत ऐं रुसवाई जो सामनो करणो पियो। बादशाह जे दरबार मां टिकी करे उनखे कढी छॾियो, उनजी बेइज़ती कई वई। उहो पहलवान जॾहिं राति जो सुम्हियो, उनजो नसीब जाॻी पियो। हुज़ूर अलैहिस्सलाम उनखे दीदार करायो। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायुसि त तो मुंहिंजी आल जो एहतराम कयो, मुंहिंजी आल जी इज़त जो ख़्यालु कयो ऐं पंहिंजी इज़त तो विञाए छॾी, माण्हुनि तोखे धिकारे छॾियो, कढी छॾियो, माण्हुनि जी नज़र में ज़लील रुसवा थी वई। हाणे तोखे मां इनाम इहो ॾियां थो त अॼु खां पोइ क़यामत ताईं तुंहिंजो नालो रोशन थींदो ऐं हर माण्हू तोखे सुञाणींदो ऐं अल्लाह तबारक व तआला जे हबीब जी आल जे एतिराम जे करे माण्हू अॼु बि उनखे हज़रत जुनैद बगदादी जे नाले सां यादि कंदा आहिनि। उहो पहलवान हज़रत जुनैद बगदादी हुओ।